असां कुछ गिरफ़्तारियूं कयूं आहिनि ऐं पुछा बि हले पई। ऐं हा, तव्हांजो हमरा आयो रंजन ऐं उन कुछ ठगनि खे ॾिठो। चयईं पिए त इन्हनि मूंसां मसइलो कयो। जी साहब, रांझन चए पियो इन्हनि ठगनि खे मां सुञाणा, इहे ई आहिनि। छा उन्हनि छोकिरी खे अगवा कयो आहे? शायदि इन्हनि छोकिरी खे अगवा न कयो आहे। रांझन चए पियो त इन्हनि मूंखे नशो ॾेई ऐं मूंखां पैसा फुरिया हुया। उन्हनि जो इहो ई कमु आहे, अहिड़ा खोड़ केस आया आहिनि। साहब, रांझन ग़रीब आहे, छा इहे पैसा उनखे वापसि मिली सघनि था? इहो कॾहिं जो वाक़ियो थियो आहे? महीनो या ॾेढ थी वियो अथनि। महीने ॿिनि वारा खाधल पैसा छा वापसि कंदा? बाक़ी हा, छोकिरीअ जे अगवा में इन्हनि खे वठी आया आहियूं, जांच कंदासीं। ही त नंढड़ी चौकी आहे, इन्हनि खे राति खणी हली थाणे ते सटको ॾींदासीं। ठीकु आहे साहब, इन्हनि खे न छॾिजो साहब, इन्हनि खे बिल्कुलु न छॾिजो। फ़िलहाल त इहे अथीका आहिनि, को ॾस न ॾींदा न, ओसी ताईं कोन छॾींदोमान। असांखे असांजी न्याणी घुरिजे साहब, मुंहिंजा माउ पीउ ॾाढा परेशान आहिनि, वेचारा रोज़ पिया था रोइनि। असां पूरी कोशिशि कयूं था, ख़ुदा कंदो त तव्हांखे तव्हांजी छोकिरी मिली वेंदी। जीअं न ख़बर पई छोकिरी जी, छोकिरीअ खे पंहिंजे माउ पीउ जे हवाले कंदासीं। अचो, तव्हां हिते वेठो हो, पाणी भरण कोन हलंदो हुया? असां शाम जो भरण लाइ वेंदियूंसीं। पोइ भला मां पाणी भरे अचां? इहो अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा। कहिड़ी? तोखे शहर ॾिठल आहे? हा। घणा चक्कर शहर वियो आहीं? खोड़ चक्कर शहर वियो आहियां। पोइ तूं असांखे शहर वठी हलंदे? हा, वठी हलंदुसि। कॾहिं वठी हलंदे? जॾहिं बि तव्हां चओ। तूं वञ, पाणी भरे अच, असां पाण में सलाह कयूं, पोइ तोखे ॿुधाईंदी। हा, तव्हां सलाह पाण में करे वठो, एसी ताईं मां पाणी भरे अचां। राणी, तू चरी त नाहीं थी वई? हिन सां शहर हलण लाइ असां किथे इजाज़त मिलंदी? लाज़मी न आहे त असां इजाज़त वठूं। न, बग़ैर इजाज़त जे मां न हलंदसि। छा तोखे नाज़ा सां न आहे मिलणो? उनखे न आहे ॻोल्हणो? राणी, उहो त आहे, पर वर छॾ, अॼु आयो न सोच। अगरि ही वठी तो हले त सुभाणे पाणी भरण जे बहाने निकिरी वेंदियूंसीं, दिला कुओ ते रखे शहर हली वेंदियूंसीं। छा छोकिरीअ खे असगर ऐं दिलबर अगवा कयो आहे? हा साहब, असांखे छोकिरी जो ॾस मिली वियो आहे, हलो त छोकिरी खे आज़ादु करायूं। वारो कयो साहब, उनखे गिरफ़्तार कयो। हा साहब, मूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो आहे, उन राति हू छोकिरीअ खे पंहिंजी कार में अगवा करे खणी विया। साहब, इहो सच आहे, असांखे असांजे होटल खां ख़बर पइजी वई आहे। मां उन्हनि खे अॼु ई गिरफ़्तार करे छोकिरीअ खे पंहिंजे मालिकनि हवाले कंदुसि। हा साहब, हलो त मां तव्हांखे उहा जॻह थो ॾिसां जिते हू छोकिरीअ खे राहियूं पिया आहिनि। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।